अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां पता आहियूं जेको आहे इन वक़्तु पतण ते सिंध जा ई न्यू सोप सीरियल ड्रामे जी शूटिंग आहे, जंहिं डायरेक्टर आहे साईं ख़ालिद शाह। साईं ख़ालिद शाह असां जे लाइ पाणी भरण पियो वञे। हीअ फ़क़ीर अली नवाज़ ऐं हीअ पतण कहिड़े ते बीठा आहियूं? भोरटी वारे पतण ते बीठा आहियूं। अदा बि असां सां गॾु आहे। सॼी ही टीम बीठी आहे सिंध जाई जी। जेको आहे हलंदा अचो सर मूंसां थोरो, ठीकु आहे। नज़ारो ॾेखारियां पंहिंजी रिकॉर्डिंग सां गॾु। ईअं सम्झो पिकनिक आहे। जहांगीर असांजो असिस्टेंट कैमरामैन आहे, फैसल जो शागिर्द आहे। बीठो आहे कैमरा सेटिंग करे पई। हा अब्बास, असां जेको आहे मटरनि जो मज़ो वठूं पिया। बिलाल जा वॾा कुर्ब जो मटर खाराया अथई, वञी कचे में पटे आयो आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। सभु असांजा ॾिसंदड़ दोस्तो भाइरो शादो ऐं आबाद हुजो। पर मटरनि में ॾाढो मज़ो आहे। उस्ताद खाए कोन थो, सिगरेट थो पिए पियो। हे उस्ताद ॾिसो यूनिस सनाई, यूनिस सनाई बाबा, अलाह खे ख़ुशि रखे, आबाद हुजो। बिलावल जी महिरबानी आहे जेको असांखे। सर अचो अचो, असांजो ॿियो हिकिड़ो सुहिणो शहज़ादो आहे। अचो जेको सॼो किरण माण्हू ते वञे थो। सिंगारण सामान सुहिणो करण में हिन जो आहे। अधु असां गॾु आहे, कैमरा ते आहे। असांजो सॼो कमु हे हिन नज़ारो वठे पियो। बहरहाल अहिड़ा दोस्त गॾु आहिनि। कैमरामैन असांजो उस्ताद फैसल संजराणी। इज़त ॾेसि, मां ॾिनो अथसि। पर असांजो प्री प्यारो दोस्त आहे। हिन महिल बीठा आहियूं शूटिंग ते। हिन महिल खिली ॻाल्हाए थो, कैमरा ते बीहंदो आहे, दाबा ॾींदो आहे। अचो हीअ असां तव्हांखे तारीफ़ करां। हे गोरी साहब सर, ही मेकअप आर्टिस्ट। हे मेकअप मैन दिलशाद गोरी साहब। गोरी साहब छा महसूसु था कयो, कीअं मज़ो अचे थो? मज़ो माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं सभिनी दोस्तनि सां ऐं सभिनी टीमनि सां माशाल्लाह। ऐं असांजा मतिलबु माशाल्लाह आर्टिस्ट जेका आहिनि सीनियर असां सां कमु पिया करनि। ॾाढी ख़ुशी आहे असांखे। ऐं सिंधु दरिया आहे सॼो। असां पहिरीं बार लोकेशन ॾिसो पिया। हेॾे ही असां पिकनिक मल्हायूं पिया, ॼण सम्झो रिकॉर्डिंग कयूं पिया। ऐं जेको आहे सो सेट लॻायूं पिया। हा, इन कैमरा ते वञ। कैमरा इन कैमरा में जहांगीर खे भर। हा, जहांगीर असांजो बहितरीनु कैमरामैन आहे असांजो। महिरबानी भाउ, महिरबानी। कुर्ब अचो सर, हिकिड़ो मिंट अचो। असांजे सिंध जो सुरीलो आवाज़, असांजी तमामु बहितरीनु आर्टिस्ट। ऐं मां ॿ लफ़्ज़ ज़रूरु चवंदुसि उनजे लाइ जो फस्ट टाइम गॾु कमु कयूं पिया। जेतिरी सिंगर बहितरीनु आहे, जेतिरी आर्टिस्ट बहितरीनु आहे, सच पुछो नो डाउट, इन में को बि शक कोन्हे। मूं ते मां तारीफ़ कोन थो कयांसि। ग्रेट तबियत जी मालिकाणी आहे। तमामु सुठी, असांजी तमामु सीनियर सुठी दुआ।